जिम्मेवारी सवाइ चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जे बाक़ी कमेटी जी रखी वई पर साथियुनि जे पाण उन इजलास में विया। सेक्रेटरी मोहतरम साईं सैयद मुमताज़ हुसैन चेयरमैन साहिब खे चयो त एतराज़ कयो त साईं मरकज़ी इलेक्शन कमेटी जे गॾियल फ़ैसिले खे अवां हिकु सर्कुलर ज़रिए रद्द करे पंहिंजो ज़ाती फ़ैसिलो कयो आहे, जेको अमल सरासर ग़लति आहे। उन जो फ़ैसिलो वरी मरकज़ी इलेक्शन कमेटी में कयो वञे त बहितर आहे, मगर चेयरमैन साहब मरकज़ी इलेक्शन कमेटी जो इजलास में कयल फ़ैसिलनि खे न मञींदे पंहिंजा ज़ाती फ़ैसिला करणु चाहे थो। इजलास में अक्सरत राय सां थींदड़ फ़ैसिलनि जो एहतराम करणु हर हिक ते फ़र्ज़ु आहे। दोस्तो, उन खां पोइ इंडस्ट्री डिपार्टमेंट तरफ़ां 17 अक्टूबर 2025 ते पेटलफ जे मरकज़ी ऑफिस हैदराबाद में हिकु गॾियल इजलास घुरायो वियो, जंहिंमें इलेक्शन मॉनिटरिंग कमेटी ऐं मरकज़ी इलेक्शन कमेटी जी शिरकत रही। उन इजलास में तालका तलार जे इलेक्शन कमेटी जो फ़ैसिलो करणो हो, छाकाणि त मरकज़ी इलेक्शन कमेटी तालको तलार जो जेको नोटिफिकेशन जारी कयो हो उन ख़िलाफ़ हिकु धुर कोर्ट में वेही। कोर्ट इंडस्ट्री डिपार्टमेंट खे हिदायत कई त पेटलफ जे आइन तहत तलहार जी कमेटी जो फ़ैसिलो कयो वञे। उन इजलास में तालका तलार जे ॿिन्ही धुरियुनि खे बि घुरायो वियो। अक्सरत राय सां फ़ैसिलो कयो वियो त तालका तलार जी वर्किंग कमेटी जो इजलास घुराए उते फ़ैसिलो कयो वञे। उन दौरान इलेक्शन कमेटी जे मेंबर साईं शाहिद हुसैन महमूदी चेयरमैन खां पुछो त अवां तालका ओबाड़ो ऐं तालका न्यूज़ सखर जी इलेक्शन कमेटियुनि जा नोटिफिकेशन जेके मरकज़ी इलेक्शन कमेटी जे इजलास में फ़ैसिलो